आओ खुदा तो हेठ लहिया पांजो जोड़ियल ॾेहुड सी वञ मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, ठरी मीरवा वेशी जवाबदारनि औरत जे नाज़ुक उज़ू में डंडो विझी संदसि बचे तानी ॿाहिरि कढी वरिती। बुज़दार वॾा थाणे जे हद ॻोठ गुलसन क़बर में वेशी जवाबदार मुबैना तौर पीरसन औरत जे तलाक याफ़्ता धीअ जे नाज़ुक उज़ू में डंडो विझी संदसि बचे तानी ॿाहिरि कढी वरिती। 70 सालनि जी पीरसन औरत ऐं संदसि धीअ जो चवणु आहे त जवाबदारनि लियाकत क़बर, रफ़ीक क़बर, शौकत फिदा क़बर ऐं ॿियनि घर में गिड़ी तशदुद कयो। नई औरत जो चवणु आहे त असांजो को बि वारस या मर्द न आहे। 24 कलाक ताईं पंहिंजे ई घर में क़ैद हुआसीं। पाड़े जे नौजवाननि इस्पताल पहुचायो। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं। बुज़दार वॾा थाणे जे हद ॻोठ गुलसन क़बर में वेशी जवाबदारनि मुबैना तौर पीरसन औरत जे तलाक याफ़्ता धीअ जे नाज़ुक उज़ू में डंडो विझी संदसि बचे तानी ॿाहिरि कढी वरिती। नई औरत जो चवणु आहे त असांजो को बि वारस न आहे। मूंखे हुकूमत जेका दंड वठी ॾे, मूंखे बेगुनाह मारियो अथनि। कलाकूं मूंखे थाणे ते बि न पिया निकिरनि ॾियनि। घर पंहिंजे में वाणे बेहुरमतियूं पयूं अथनि। ज़बरदस्ती करे पंजनि मर्दनि नटा मुजाहिद और जान से मनो छॾींदा पंजनि मर्दनि मूंसां ज़बरदस्ती। कहिड़ा कहिड़ा उन्हनि पंजनि जा नाला वरी ॿुधाए। रफ़ीक, लियाकत, लियाकत जा ॿ भाउ शौकत, फिदा, सरताज छॾाए पियो। कंहिंजा पुटनि इहे? जी, कंहिंजा पुटनि? गुल जो पुटु वहीद आहे, लियाकत बि पुटु अतामा मंजो आहे, शौकत बि पुटु अतामा मंजो आहे, फिदा बि पुटु अतामा मंजो आहे, पुटु रफ़ीक पुटु खैरमा मंजो आहे।